2012 में भर्ती कयल उस्तादनि जो पगारुनि ख़िलाफ़ अॼु 5 ॾींहं बि एहतिजाज जारी आहे, जॾहिं त अॼु अलामती जनाज़ो कढी ऐं हथनि में मानी खणी बुख हड़ताल कई पई वञे। उन हवाले सां अचो त साणनि ॻाल्हियूं कयूं त उन्हनि जो मुतालबो छा आहे। ऐं अॼु असांखे प्रेस क्लब ते वेठे ॾींहुं राति 24 कलाक असां हिते वेठा आहियूं। अॼु असांखे 5 ॾींहं आहे। गवर्नमेंट जे तरफ़ां एडिशनल सेक्रेटरी हिकिड़ो मिड़ई लड़ी आयो, साईं तव्हां उथो, असां तव्हांखे 2 महीननि में तव्हां पघार। साईं असांखे जेकॾहिं तव्हां चओ था त को स्क्रूटिनी कंदो, उहा केतिरे टाइम में कंदो, उन जो शेड्यूल ॾियो, कॾहिं खां स्टार्ट कंदो, अख़बार में तव्हां बाक़ाइदा बाज़ाब्ता तौर ते ऐलान करे असांखे कॉल करण जो तव्हां शेड्यूल पधिरो कंदो, अख़बार में पोइ वेंदासीं। मंडे ते असांखे उन्हनि चयो आहे 10 बजे टाक्स ईंदा, असां उन्हनि में खुलम खुला सिंध टीवी जे ज़रिए जेकॾहिं सेक्रेटरी साहब ॿुधी रहियो आहे त ॿुधी रहे, असांखे शेड्यूल पधिरो करे ॾिए, नोटिफिकेशन जारी कर, अख़बार में इश्तिहार थिए। असां को ॾियण वारा न आहियूं, न ई असां वटि को जाली डिग्रियूं आहिनि। असां स्क्रूटिनी तव्हां 8 भेरा बि कई अॻ में, ही 9 भेरो बि करे ॾिसो, महीने जो असां टाइम पीरियड ॾेई सघंदासीं, इन खां मथे न ॾींदासीं। एहतिजाज कंदड़ 2012 जे हिन उस्तादनि जो मुतालबो आहे त 5 साल गुज़रण बावजूदि असांखे पगारूं न आहिनि मिलियूं, थियनि जल्द खां जल्द पगारूं ॾेई सघनि, बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन अली रज़ा ज़ैदी सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, सिंध न्यूज़, कराची।